नाज़रीन असीं ख़ैरपुर जे मॉडल टाउन वटि मौजूदु आहियूं। हिते जेके गंदगीअ जा ढेर आहिनि उन्हनि शहरनि खे परेशान करे छॾियो आहे। बदबू पखिड़िजी वई आहे। अचो त उन हवाले सां इन शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि, छो परेशान आहिनि। इन वटि मशीनरी मौजूदु आहे, बजट मौजूदु आहे, उन खां अलावा सभु मराआत सहूलियतूं इन्हनि वटि मौजूदु आहिनि। उन जे बावजूदि बि को तहरुक नथो वरितो वञे पियो। पूरे शहर जो गंद जेको बि आहे उहो खणी अची रोड ते उछलंदा। को हिन वटि मुतबादिल को सिस्टम आहे कोन त हे कंहिं जॻह ते हिननि खे साड़नी या जेको आहे कंहिं जॻह ते हिनखे फिटो कनि। जो जेको आहे सॼो माना जेको आहे कचिरो खणी अची मॉडल टाउन जे भरिसां जेको आहे उछलायो थो वञे। असां गाॾियूं काए था वञूं, खोड़ सारियूं तकलीफ़ूं आहिनि, के एक्सीडेंट था थियनि, बीमारी हिन में पखिड़िजी थी वञे। साईं काॾे वञे माण्हू? सही परेशान त आहे आवाम। ॾिसो था पाण सड़क आहे, सॼो रस्तो आहे अच वञे शहर जो, लुकमान जो शहर जो वॾो गाड़ी पुल जा शहर माण्हू जा अच वञनि था। ॾाढो गंदगी आहे हिते, ख़राबु माहौल लॻो पियो आहे। इलाही परेशान आहिनि सर। तव्हां ॾिसो था पाण इलाही गंदगी, सॼे शहर जा गंदगी हिते अची फिटो था कनि। त मॉडल टाउन ख़ैरपुर जे रहवासियुनि जूं एतिजाज ऐं तव्हां ॿुधियूं सन। चवणु आहे त हीअ सॼे शहर जो गंद जेको आहे किचिरो हिते उछलाए थो वञे। इन सां जेको रोड बि तक़रीबन जेको आहे सो ब्लॉक थी वियो आहे ऐं उन सां गॾु बदबू बि पखिड़ियल आहे ऐं गंद जे करे बीमारियूं पखड़ियूं आहिनि। पर हिन गंद खे इंतिज़ाम जेको आहे उनजी नालीअ करे हटायो नथो वञे। शहरी सख़्तु तकलीफ़ुनि जे वर चढ़ी विया आहिनि। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादम जुड़ी जो KTN न्यूज़ ख़ैरपुर मीरस।